सदारंगवा जे टेल ते जिथे आबादकारनि पारां ज़रई पाणीअ जे खोट खिलाफ़ कैंप लगाए एहतजाज कियो आहे, असां उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु। जेके वाटर कोर्स हिन टाइम ताईं बि 20 ॾींहं गुज़री चुका आहिनि त हीअ दुरुस्त करण जे लाइ तयारु न आहिनि। असां इरिगेशन अमलदारनि खां, CM सिंध खां, चीफ जस्टिस पाकिस्तान खां इहा मुतालबो था कयूं त बराए महिरबानी असांजे हिन एहतजाज ते रहम करे नोट कयो। बराए महिरबानी असां इल्तिजा इहा आहे सभई ऑफिसरनि खां, पूरे सिंध जे ऑफिसरनि खां त असांखे इहो पाणी पूरो करे ॾिनो, वाटर कोर्स जी लेवल जेकी आहे सीधी करे ॾिनी वञे त महिरबानी। 6 महीना थिया आहिनि, पाणी ॾिठो कोन्हे को, नूलियूं उते पियूं आहिनि थियूं ऐं न नयूं नूलियूं लॻी सघियूं आहिनि, न असांखे पाणी पहुची सघियो आहे, न को अमलदार बदिली थी सघियो आहे। हिननि जी एॾी कारकर्दगी आहे जेको असां हिते अञा ताईं वेठा हूंदा, को बि ऑफिसर, को बि माण्हू असां इरिगेशन वारो असां आबादकारनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त असांखे बराए महिरबानी जल्द खां जल्द सदारंगवा जे पुछड़ीअ में पाणी पहुचाए ॾिनो त जीअं असां पंहिंजे फसुलनि खे पाणी ॾेई पचाए सघूं ऐं जेके असांजे रहियल वणनि जो फसुलु आहे उहो बि काए सघूं। कैमरामैन वासिफ राजपर सां गॾु तारिक हुसैन, राजपर, सिंध TV न्यूज़।